नाज़िम केडीए पारां गुलिस्तानी जोहर ब्लॉक 10 ऐं 11 में कब्ज़नि ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि ऑपरेशन जारी आहे, जॾहिं त इलाइक़े वासी औरतुनि ऐं ॿारनि समेत रोडनि ते निकिरी आया आहिनि। उन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवाज़ जो रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर। नाज़रीन, हींअर असां मौजूद आहियूं गुलिस्तान जोहर जे ब्लॉक 10 ऐं 11 में, जिथे काल केडीए पारां जेको आहे सो हिते कब्ज़ा ॼाण आहे ऑपरेशन शुरू कयो वियो ऐं ऑपरेशन सबबि जेको आहे रहवासियुनि मज़ामत बि कई, जंहिंमें पुलिस ते बि पथराव थियो ऐं पुलिस शेलिंग बि कई, जंहिंमें रहवासी जेके आहिनि उहे ज़ख़्मी बि थिया। हीअ तव्हां ॾिसी सघो था, हिन तरफ़ ब्लॉक 11 आहे ऐं हिन तरफ़ ब्लॉक 10 आहे गुलिस्तान जोहर में। हींअर बि जेके नौजवान आहिनि, रहवासी आहिनि, उहे रोड ते निकितल आहिनि ऐं पथर रखी करे ईंदड़ वेंदड़ जे ट्रैफ़िक जे लाइ जेको आहे रस्तो मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे ऐं हिननि जो चवणु आहे त इम्कानी ऑपरेशन ख़िलाफ़ जेके आहे असीं मज़ामत कंदासीं ऐं हिते कुझु जेके वॾी उमिरि जा माण्हू आहिनि उहे पथर बि गॾु करे रहिया आहिनि। जेकॾहिं अॼु पुलिस ऑपरेशन कयो त असीं मज़ामत ज़रूरु कंदासीं। हिते कुझु रहवासी बि असां सां गॾु आहिनि, पाण सां ॻाल्हि ॿोल कयूं था। अदा कीअं था ॾिसो, काल्ह बि ऑपरेशन थियो ऐं हिन महिल बि तयारियूं हलनि पियूं, त छो पियो ऑपरेशन थिए? सर, ही बेसिकली को कोर्ट जो डिसीजन है जो मिसयूज़ कयो थो वञे, जंहिंजे बारे में चवनि था त कोर्ट जो डिसीजन ब्लॉक 6 जे बारे में आहे, 6 जे बि कुझु हिसे जे बारे में आहे ऐं हिनखे मिसयूज़ करे जेको आहे सो एतिरो कयो वियो आहे। उनमें ब्लॉक 10 बि लपेट में वरितो वियो आहे, ब्लॉक 11 बि लपेट में वरितो वियो आहे। सर, ही अॼु जा ॻोठ न आहिनि, ही तमामु पुराना ॻोठ आहिनि, 20-30 सालनि जा पुराना ॻोठ आहिनि। मैं गुजारिश करूँगा कि ये ॻोठें आज नहीं बनी हैं, बल्कि 1915 के नक्शे में मौजूद हैं। अगर 1915 का नक्शा केडीए साबित कर सकता है तो उसमें देखें कि बिंगो कमोल का नाम है, रुस्तम ज़िक्री गोठ का नाम है, चिश्ती नगर का नाम है, कलंदराबाद का नाम है, तमाम गोठों का नाम उस नक्शे में मौजूद है। लेकिन केडीए माफिया और बिल्डर माफिया ने मिलकर, बिल्डर माफिया ने पैसा लगाया है, केडीए ने पैसा खाया है और इस गरीब आवाम का जीना जो है ना वो हराम किया हुआ है। इस गरीब आवाम को रात से जो है ना पानी है, ना बिजली है, ना गैस है, आवाम रोडों पे ख्वार हो रही है। मैं आवाने बा के हमारे इस मौक़िफ़ को सुने और इस पे कार्रवाई करके हमें रेगुलाइजिंग। हाँ जी, बिल्कुल। ब्लॉक 10 11 जे रहवासियुनि जो चवणु आहे त असांजा जेको पुराणा ॻोठ आहिनि उन्हनि खे पको कयो वञे ऐं बिल्डर माफिया पारां जेकी केडीए हीअ कार्रवाई कई आहे ऐं हितां जा जेके रहवासी आहिनि, मर्द तोड़े औरतूं, कैमरामैन अव्हांखे ॾेखारे सघे त हीअ औरतूं आहिनि, इहे बि घरनि खां निकिरी करे रोडनि ते वेठल आहिनि ऐं हिननि जो चवणु आहे त असीं कंहिं बि सूरत में जेके पंहिंजा घर आहिनि उहे ड्राइवर न छॾींदीसीं। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे इंतज़ामिया पारां बि कोशिशि कयूं पियूं वञनि त जेको ब्लॉक 10 11 आहे उन में ॿीहर ऑपरेशन शुरू कजे, पर जेके इलाइक़े जा माण्हू आहिनि उहे सवनि जे तादाद में हिन रोड ते आयल आहिनि ऐं ईंदड़ वेंदड़ जेको रोड आहे उहो मुकमल ट्रैफ़िक लाइ बंदि कयो वियो आहे। जी।